पाकिस्तान पीपल्स पार्टी शिकारपुर के जिले सदर साबिक वफाकी वजीर मीर आबिद हुसैन खान भयो साहब साइंस स्पीकर सिंध असेंबली PS 9 जो उम्मीदवार आगा सिराज दुरानी साहब जन अॼु पीपल्स डिस्ट्रिक्ट सेक्रेटरीट भया हाउस शिकारपुर पहुची अहम मुलाकात कई। मीर साहब के चयो त इलेक्शन में अवांजी सपोर्ट लाइ आयो आहियां ऐं पहिरियां बि हमेशा पार्टी सां साथ निभाईंदा रहिया आहियूं। जनरल इलेक्शन में भरपूर साथ ॾियो। इन दौरान आगा साहब जन मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे चयो त भया ख़ानदान जूं पार्टी लाइ अॻु में ॾिनल लाज़वाल कुर्बानियूं आहिनि। भया भाइर पार्टी जो सरमायो आहिनि ऐं पार्टी क़यादत में भया भाइरनि खे अकेलो न छॾींदी। शहीद मीर अल्ताफ़ खान भयो सचो ऐं दिलेर हो जेको हमेशा निभाईंदो रहियो। इन मौक़े ते ॿिन्ही अॻवाननि ताज़ा सियासी सूरतहाल ऐं PP तरफ़ां नामज़द कयल उम्मीदवारनि खे भरपूर तरीक़े सां ज़िले शिकारपुर में 8 फरवरी ते जनरल इलेक्शन में अवामी वोट जी ताक़त सां कामयाब कराइण लाइ मुख़्तलिफ़ अमूर ते ॻाल्हियूं कयूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।